अस्सलामुअलैकुम दोस्तों। अॼु असां कुझु ॻाल्हियूं कंदासीं, शाइरी कोन पढ़ंदासीं। ॻाल्हियूं पेट वारनि में वधी वण थियूं, नसे मूं कयूं गोशे पिरी न गॾिया। लतीफ़ सरकार जे हिन बैत सां असीं पंहिंजे दिलि जी ॻाल्हियुनि जी शुरूआति कयूं था। ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि। जीअं लतीफ़ सरकार चयो त ॻाल्हियूं पेट वारनि में वधी वण थियूं, नसे मूं कयूं गोशे पिरी न गॾिया। अॼु जो दौरु जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे ऐं हिते पिरी गोशे गॾिजे न गॾिजे, पर सोशल मीडिया जे मार्फत सां ॻाल्हियूं करे सघनि थियूं हुन सां। तमामु घणी सहूलियत मुयसरु आहे असांजे दौर में, असांजे नौजवाननि खे, असांजे सभिनी दोस्तनि खे, जंहिंजो हू भरपूर फ़ाइदो बि वठंदा आहिनि। पर थींदो ईअं आहे त अक्सर करे असां वटि सोशल मीडिया जो तमामु ग़लति ऐं नाकारी इस्तेमालु ॾिठो वियो आहे। ॾिसो, साइंसी तख़लीक़ जेका बि आहे, साइंसी ईजाद जेका बि आहे, उहा उनजा ॿ पासा हूंदा आहिनि। हिकिड़ो हाकारी पासो हूंदो आहे, हिकिड़ो नाकारी पासो हूंदो आहे। उहो असां ते डिपेंड करे थो त असां हुनजे कहिड़े पासे खे चंबड़ूं था। हुनजो हाकारी पासो खे था चंबड़ूं या नाकारी पासे खे। नंढिड़ो मिसाल था वठूं, असांजो जेको सेलफोन आहे एंड्रॉइड, अॼुकल्ह हर कंहिं दोस्त जे हथ में आहे तक़रीबन। हुनजो एक्सेस तमामु सवलो आहे। थोरा घणा पैसा गॾु करे हर को हल्को फुल्को सेट वठी ऐं उन ते इंटरनेट जा पैकेजिस करे ऐं सॼी दुनिया सां कनेक्ट थिए थो। पर ॾिसणो इहो आहे त छा असीं इन इंटरनेट, इन स्मार्टफोन ऐं इन्हनि सहूलियतुनि जो ख़ातिर ख़्वाह फ़ाइदो हासिलु करे सघिया आहियूं। जेकॾहिं छह कजे ओवरऑल, त नतीजो जेको निकिरे थो उहो ॾाढो हाकारी न आहे, बल्कि नाकारी आहे। मिसाल तौरु असांजे दोस्तनि खे तव्हां ॾिसो त तव्हां पंहिंजे आस पास में तव्हांजा जेके दोस्त आहिनि, या पंहिंजो एनालिसिस कजे, सेल्फ एनालिसिस कजे त रोज़ जे बुनियादनि ते जॾहिं असां एंड्रॉइड फ़ोन सुबुह खां वठी ऑन कंदा आहियूं या नेट कनेक्ट कंदा आहियूं ऐं राति जो सुम्हण ताईं, केतिरो वक़्तु असीं मस्बत शयुनि खे ॾींदा आहियूं ऐं केतिरो वक़्तु असीं अजायुनि, छसियुनि ऐं फज़ूल शयुनि खे ॾींदा आहियूं। जेकॾहिं असां पंहिंजो एनालिसिस कंदासीं त शायदि नतीजो असांखे मिली वञे ऐं असांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे त असीं इन स्मार्टफोन ऐं इन इंटरनेट जी जेका सहूलियत आहे उनखे कहिड़नि कहिड़नि कारजनि में इस्तेमालु कंदा आहियूं। खोड़ सारियूं वेबसाइट्स आहिनि जंहिंमें खोड़ सारो नाकारी मवाद पियल आहे ऐं उहो मवाद जॾहिं असीं ॻोल्हींदा आहियूं या उन्हनि वेबसाइट्स ते वेंदा आहियूं त तव्हां नोट कयो आहे त असांजो केतिरो वक़्तु ज़ाया थी वेंदो आहे फज़ूल शयुनि में। उनमें का बि हड़ हासिल न थींदी आहे। असीं उन्हनि में एतिरो त फासी वेंदा आहियूं जो दुनिया जहान जी ख़बर न हूंदी आहे। एतिरे क़दुरु जो पंहिंजी बि ख़बर न हूंदी आहे कॾहिं कॾहिं त मानी बि खाधी आहे या न, पाणी पीतो आहे या न। नतीजे में असांजी सिहत, असांजे वक़्तु ऐं इवन असांजी समाजियात जो तमामु घणो नुक़सानु थिए थो। सिहत जो नुक़सानु इन करे थिए थो, उजागो ॾाढी ख़राबु शइ आहे ऐं वक़्त ते मानी न खाइणु ऐं सही मिक़दार में पाणी न पीअणु, इहे असांजी सिहत खे ज़ाया कनि थियूं। उन खां अलावा अखियुनि जी रोशनी ज़ाया थियण जो पिणु इम्कानु हूंदो आहे। मुसलसल सेलफोन में जूह विझण जे करे असांजूं अखियूं मुतासिर थींदियूं आहिनि। वक़्त जो ध्यानु त आहे ई आहे। इन वक़्त में जेको असीं एंड्रॉइड
फ़ोन ते सेल फ़ोन ते ऐं इंटरनेट कनेक्ट करे मुख़्तलिफ़ वेबसाइट्स जेके फज़ूल वेबसाइट्स विज़िट करण दौरान जेको असां वक़्तु ज़ाया कंदा आहियूं, इहो असां तामीरी कमनि में बि लॻाए सघूं था, तख़लीक़ी कमनि में बि लॻाए सघूं था ऐं कंहिं अहिड़े हंधि पंहिंजो इहो वक़्तु लॻाए सघूं था जितां को असांखे असांजे घर भातियुनि खे ऐं असांजे समाज खे को फ़ाइदो रसे। अदरवाइज़ इहो वक़्त जो ज़ियान ईअं ई ज़ाया थींदो रहे थो जीअं असांजूं उमिरियूं ज़ाया थींदियूं रहनि थियूं। समाजी नुक़सान इन सेंस में आहे त असीं मोबाइल फ़ोन्स खे चंबड़ी वेंदा आहियूं। जीअं मूं चयो त न ॿिए कंहिंजी ख़बर हूंदी आहे, न पंहिंजी ख़बर हूंदी आहे। घर भाती असांजा जेके असां सां प्यारु कनि था, असांजे वक़्त जी ख़्वाहिश हूंदी आहे उन्हनि खे त असां उन्हनि खे वक़्तु ॾियूं, हुननि जी ॿुधूं, उन्हनि खे ॿुधायूं, उन्हनि खां हाल अहिवाल वठूं। असीं उहो न आहियूं कंदा। असांजो औलाद, असांजा ॿारड़ा उहे चाहींदा आहिनि त असां उन्हनि खे वक़्तु ॾियूं, पर असीं न आहियूं ॾेई सघंदा। असांजा घर जा समूरा भाती असांजे जंहिं वक़्त जा उहे हक़दार आहिनि, जंहिं तवजो जा उहे हक़दार आहिनि, उहो समूरो वक़्तु उहा सॼी तवजो स्मार्टफोन असां खां पुरे थी वठे। हा, जेकॾहिं को तामीरी कमु कजे थो, को तख़लीक़ी कमु कजे थो या अहिड़ो को मस्बत कमु कजे थो जंहिंसां सभिनी खे फ़ाइदो रसे, त उहो वक़्तु सजायो आहे, उहो ज़ाया न आहे। पर घणो वक़्तु फज़ूल शयुनि में विञाए असीं पंहिंजे घर भातियुनि जो, पंहिंजे सोसाइटी जो ऐं हिन समाज जो ऐं धरतीअ जो तमामु घणो नुक़सानु करे रहिया आहियूं। जेकॾहिं असीं हिन ते सोचियूं त असीं पंहिंजे हिन वक़्त खे सुठियुनि शयुनि में सर्व करे सघूं था। सुठियुनि ॻाल्हियुनि में, सुठियुनि वेबसाइट्स ते खोड़ सारियूं अहिड़ियूं वेबसाइट्स आहिनि जिते तव्हां वञी करे खोड़ सारियूं कम जूं ॻाल्हियूं ॾिसी सघूं था, पढ़ी सघूं था ऐं सिखी सघूं था। इवन तव्हांखे को जेकॾहिं हुनुरु सिखिणो आहे त उन लाइ यूट्यूब खां अलावा खोड़ सारियूं वेबसाइट्स पियूं आहिनि जिते तव्हां वञी पंहिंजो को न को हुनुरु सिखी सघो था। का सिख्या वठणी आहे, कुझु पढ़िणो आहे, दुनिया जो को बि किताबु तव्हां कंहिं वेबसाइट ते वञी, किताबनि जी वेबसाइट ते वञी, एमेज़ॉन आहे या ॿियूं खोड़ सारियूं वेबसाइट्स आहिनि, उतां वञी तव्हां डाउनलोड करे उहे के वेबसाइट्स अहिड़ियूं आहिनि जिते पैसनि ते किताब मिलंदा आहिनि, किथे काफ़ी वेबसाइट्स अहिड़ियूं आहिनि जिते फ्री में बुक्स मिलनि था। त जीअं सिंधी में असां वटि सिंध सलामत आहे, उर्दू में रेख्ता आहे, त ईअं खोड़ सारा बुक्स असां डाउनलोड करे पढ़ी सघूं था ऐं दोस्तनि खे पढ़ाए सघूं था। उन खां अलावा खोड़ सारियूं इस्लाही ॻाल्हियूं सिखी सघूं था ऐं सेखारे सघूं था। त चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको असांजे हथ में सेलफोन आहे, स्मार्टफोन आहे, इन खे बहितर तरीक़े सां हलाइणु सिखूं ऐं सम्झूं त असां हिन खे केतिरो वक़्तु ॾेई सघूं था ऐं ॾियणु घुरिजे ऐं केतिरो वक़्तु असांजो जंहिं वक़्त ते ॿियनि जो हक़ु आहे, किथे असां उहा हक़ तलफ़ी त न पिया कयूं। त जिन जो असांजे मथां हक़ु आहे उन्हनि खे वक़्तु ॾियूं, उन्हनि खे तवजो ॾियूं ऐं फज़ूलियात में फज़ूल वेबसाइट्स ॾिसी करे पंहिंजो क़ीमती वक़्तु बर्बादु न कयूं। मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं उन वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजा कमेंट्स ज़रूरु ॾिजो। तव्हांजी राय मुंहिंजे लाइ मशाल राह आहे ऐं मां चाहींदुसि त मां पंहिंजे चैनल खे अञा वधीक काराइतो बणायां त जीअं इन शइ खे, इन सिलसिले खे अॻिते वठी हलिजे। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे शहर वारनि जो ख़्यालु रखिजो। सदा जुड़िया रहो, सदाईं गॾु।